अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 10 जनवरी मंडे ऐं हिन महिल तक़रीबन 9:15 थिया आहिनि। ज़हरा हाणे वई ऐं मां हिते कुझु ॻोल्हियां पई त कुझु अहिड़ियूं यादूं मुंहिंजे साम्हूं आयूं जेके मां चाहियमि त तव्हां सां शेयर कयां। हे काफ़ी अरसो पहिरियों तारिक वियो बहावलपुर त उतां मुंहिंजे लाइ हे 2 कीचेन वठी आयो। सो इहो यादि आयो मूंखे। जो मूंखे एॾा वणिया, एॾा बेस्ट ओरिजिनल सफ़ा जुतियूं जीअं ठहंदियूं आहिनि उन ई तरीक़े जूं ठहियल असली एम्ब्रॉयड्री। ऐं हीअ ॾिठमि, हीअ बि अलाए छो हिन में पियो आहे। 2003 में मां एग्ज़ाम पई ॾियां शायदि BA जो, त उहा मुंहिंजी स्लिप आहे। वरी ही कार्ड बि निकितो। ॾाढी ख़ुशी पई थिए मूंखे त मां PACC हैदराबाद में बि पढ़ंदी हुअमि कॾहिं। सो शुक्र अलाह जो। हे मुंहिंजी शादीअ खां बि अॻु में जो आहे नंढिड़ो पर्स जेको मां अंदरि कबट में रखे बि मेरा था थी वञनि न। हीअ इंग्लिश बूट हाउस सां वरितो हुयमि ऐं माशाअल्लाह अञा ताईं हुनजो लेदर अहिड़ो जो अहिड़ो पियो आहे। ऐं हे असल में मां तव्हांखे ॾेखारणु पई चाहियां, हे बि मां पंहिंजी शादीअ खां अॻु में भरियूं आहिनि। हे एॾियूं ॾाढियूं पुराणियूं, कोई मां सम्झंदी 40 साल त पुराणियूं हूंदियूं। त हीअ एम्ब्रॉयड्री थियल आहे हिन ते। गुॾनि जी बैक, हीअ हिन जो फ्रंट, हे हिन जो हैंग करण जो। ऐं हे काफ़ी अरसो मुंहिंजे दरवाज़े ते लटकियल बि हूंदा घर में। ऐं हाणे हे त मेरा थी विया आहिनि इन करे, ऐं हिन जूं डोरियूं बि हितां छिॼी पयूं त मां हिननि खे वरी वापसि रखी छॾिया। सोचां थी कंहिं ॾींहुं हिननि खे धोई ऐं ॿीहर हिन जी स्टफिंग करे ऐं वराए हिननि खे हैंग कयां। सो मतिलबु हिननि हे एॾो मूंखे वणियो हो डिज़ाइन। अख़बार ख़वातीन में आयो हो त जीअं ई मां ॾिठो तीअं मां फ़ौरन जेको आहे न हिन जी एम्ब्रॉयड्री शुरू कई। ऐं अख़बार ख़वातीन ज़बरदस्त हिकिड़ो रिसालो हूंदो हो औरतुनि जो। ऐं हाणे मूंखे लॻे थो औरतुनि मां सुघड़ाइप, सलीक़ो ऐं अहिड़े क़िस्म जो हुनरनि जो शौक़ु मोकिलाए वियो आहे। इन करे अख़बार ख़वातीन आहे ई कोन किथे, बंदि थी वियो। मुंहिंजे उस्तादनि में मुंहिंजी माउ सां गॾु, मुंहिंजी मासी सां गॾु मुंहिंजी अख़बार ख़वातीन बि मुंहिंजो हिकिड़ो उस्तादु आहे जंहिंखां मां घणो 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 कुझु सिखियो। सो उनखे मां ॾाढो मिस कंदी आहियां। ऐं हीअ जेके गुॾियूं अॼु मूंखे नज़र आयूं अख़बार ख़वातीन मां ॾिसी मां एम्ब्रॉयड्री कई, केॾी प्यारियूं थियूं लॻनि। वाह वाह, मज़ो अची वियो मूंखे, पाण खे ॾिसी मज़ो अची वियो आहे। हीअ पंहिंजूं यादूं, हिन में अञा इलाही सारियूं यादियूं आहिनि पर हाणे छॾियूं था, छा खोटियूं। सो बहरहाल इहा ई ज़िंदगी आहे। हाणे कटिंग कंदमि मां। पहिरियों जेके 4 ब्लॉक्स मुंहिंजा रिलीअ जा रहनि था उन्हनि जी पहिरियों मूंखे कटिंग करणी आहे। उन खां पोइ लेवल 3rd लेवल में मूंखे एडमिशन मिलियो। हीअ मुंहिंजो पहिरियों ई कार्ड हुयो त हुननि जॾहिं मूंखां टेस्ट वरितो इंग्लिश जो, PACC हैदराबाद, इहो मथे हूंदो हो तिलक चाढ़ीअ ते शायदि। त उते पोइ मुंहिंजो जेको रिज़ल्ट आयो उनजे हिसाब सां हिननि मूंखे 3rd लेवल में, मां सम्झां पई बेसिक में ॾींदा, पर बहरहाल अलाह जो शुक्र आहे। ठीकु आहे। सो हाणे मां कंदमि कटिंग। उहे 4 जेके मुंहिंजा ब्लॉक्स रहनि था उन्हनि खे काउंट करे ऐं उनखां पोइ वरी ॾिसां थी त पोइ छा थी कयां। अॻियां अञा खीर वारो कोन आयो आहे। सो ॿिया बि कुझु ज़रूरी कम आहिनि, थां ॿां अंदरि कंदमि, किचन जो कमु कंदमि। 11:30 थिया आहिनि ऐं मां विच में इलाही ॿिया बि कम कया आहिनि। ऐं हाणे हीअ कटिंग बि पूरी करे छॾी आहे। काउंट करे 4 ब्लॉक्स हिन मां ठहंदा ऐं हीअ ढेर सारो कपिड़ो बचियो बि आहे। सो इहो वरी मुंहिंजे कंहिं ॿिए प्रोजेक्ट लाइ इंशाअल्लाह। ठीकु आहे। सो हाणे हलूं था किचन में। इन खां पहिरियों मां चिकन वारे खे फ़ोन करे चुकी हुयमि त उहो चिकन ॾेई वियो आहे। सो हाणे कुझु देरि मां किचन में ई कमु कंदमि। चिकन घुरायो आहे, हिनखे धोइणो आहे, साफ़ु करिणो आहे, हिसा ठाहे रखिणा आहिनि ऐं कुझु मंझंदि जे लाइ पचाइणो आहे। ऐं हिते मां ही भाॼी बसर टमाटा वग़ैरह कटे रखिया आहिनि। भाॼी वारो आयो त उनखां सिर्फ़ु धाणा ऐं अदरक जो हिकिड़ो नंढिड़ो पीस वरितमि। मां पचाईंदमि चिकन जी कढ़ाई जेका सिर्फ़ु टमाटनि में पकल हूंदी आहे न, मूंखे उहा एॾो मज़ो न ॾींदी आहे। त मां पंहिंजी तरफ़ां इहा ईजाद कई त मां हुन में बसर बि विझंदी आहियां ऐं हिनखे मां नालो ॾिनो ढाबा स्टाइल चिकन। ठीकु आहे। सो इहो ढाबा स्टाइल चिकन बि पचंदो। थांव हिते मां एज़ यूजुअल फैलाए वई हुयमि, खीर काढे वई हुयमि। ऐं हाणे जेको आहे मां सभिनी खां पहिरियों त हे थांव अंदरि कंदमि, पोइ चिकन धोईंदमि, बोड़ पचाईंदमि मंझंदि जे लाइ ऐं इहो कम जो सिलसिलो हलंदो रहंदो। मुनो 1 थियो आहे तक़रीबन ऐं हे मुंहिंजो बोड़ पची रहियो आहे हिते हल्की बाहि ते। हाणे मां सोचां थी त जेसिताईं बोड़ तयारु थिए तेसिताईं मां मानी पचाए छॾियां त जीअं इहो असांजो खफ़ो जेको आहे लथल हुजे। उनखां अलावा मां तयारी पई कयां
बॉटल्स कढियूं त आहिनि पर कुझु आइडिया न आहे, कुझु सोचियो न आहे, प्लान न कयो आहे त मां हिननि जो छा कंदमि। सो ॾिसां थी त हिननि जो छा थी कयां, पर मूंखे 3 बजे लाइव अचिणो आहे त उनजो मां थोरो घणो हिते इंतज़ाम ज़रूरु कयां थी, पोइ इन टाइम ते अंदाज़ो थी वेंदो त मूंखे करिणो छा आहे। ऐं उनखां अलावा हिकिड़ी बोतल ते स्टिकर हो जेको न पियो लहे, त उनखे मां पाणी में भिॼाए छॾियो आहे त हीउ थोरो नरम थिए, आलो थिए, ॻरी वञे त वरी मां हिनखे लाहे छॾियां। सो बसि हलाए कम जी। 2:15 थिया आहिनि, मानी पचाई खाधी, नमाज़ पढ़ी वरिती ऐं मां पाणी थोरो ॿोड़ जेको वधाए पचायो हो त जीअं असां राति जो बि खाई सघूं ऐं ज़हरा जे लाइ बि मां कढी रखां त सुबुह जो मूंखे हुनजो टेंशन न थिए। 3 बजे मुंहिंजो लाइव आहे ऐं हीअ अञा ताईं हिन जो ही जेको बि मथां पेपर आहे उहो लहे नथो, ॾाढी मुश्किल सां मां खरड़े आख़िर हुनखे वापसि भिॼाए छॾियो आहे। इन सां गॾु मां हिकिड़ी ॿी बोतल विझी छॾी आहे त जीअं इन जो बि कागज़ जेको आहे ॻरी वञे त अॻे पोइ हिकु ई दफ़ो साफ़ु करे छॾियां। सो मां इरादो बदिलायो पंहिंजो इन प्रोजेक्ट जो ऐं हाणे मां मथां का ॿी बोतल खणी ईंदमि त जीअं मां कुझु ॿियो ठाहे सघां उन मां। सो हलूं था मथे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सो ही मुंहिंजी थैली भरियल आहे बोतलनि जी। ॾिसां त हिन मां कहिड़ी यूज़ कयां, कोशिशि कंदी आहियां त मां लाहे रखां हिननि जा जेके बि पेपर्स आहिनि, पर के ईअं बि पयूं आहिनि। सो ॾाढियूं मज़े मज़े जूं बोतलूं आहिनि। हीअ त प्लास्टिक जो आहे ऐं हीअ शीशे जूं आहिनि सभु। मुंहिंजो ख़्यालु आहे त मां हिनखे थोरो डेकोरेट कयां। ख़ैर मां कवर करे वठंदमि कंहिं न कंहिं शइ सां त पोइ ख़बर न पवंदी त हीअ छा आहे। ऐं हिन जो ढकु भॼी पियो आहे त हीअ त ढकु त उछलाइबो, हिनखे ॿिए कंहिं मक़सद लाइ यूज़ कबो या ढक खे रिपेयर कबो त जीअं हिन में कुझु रखी सघिजे अंदरि। सो ॾिसां थी हितां काई सिलेक्ट करे वठां। 4 थियण वारा आहिनि हाणे ऐं 3 खां 3:30 बजे ताईं मां सेट ठाहियो कंप्लीट। हीअ कैंडल होल्डर ऐं ही प्लांट होल्डर। सो ॾाढो इंजॉय कयमि छो त मां अहिड़ा कमु करे ख़ुशी थींदी आहियां हमेशह। उनखां सवाइ टेबल जी मुंहिंजी हालति ख़राबु लॻी पई आहे डाइनिंग टेबल की। थोरी देरि पहिरियों फ्रूट वारो आयो त हुनखां ई ज़ैतून ऐं केला वरितमि छो त ॿाहिरि त वञूं कोन था त भला कुझु त खाऊं। सो हाणे मां इंजॉय कंदमि ज़ैतूननि खे ऐं उनखां पोइ अलाए छा कंदमि ऐं 20-25 मिंट तक़रीबन रेस्ट करे आई आहियां। सो फ़िलहालु त हे मूड आहे। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती, उनखां पहिरियों जेको कुझु थियो उहो तव्हां सां मां शेयर कयो आहे। ऐं 3 जी नमाज़ खां पोइ वॉक करणु वियमि ॿाहिरि, थोरी देरि अची रेस्ट कयमि, नमाज़ पढ़ियमि सांझे जी ऐं हाणे तव्हांजे साम्हूं आहियां। गपशप लाइ कुझु ख़ासि न आहे, कुझु ॻाल्हाईंदमि त ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वेंदी। त अॼु पंहिंजे प्लांट्स खे ॾिसां पई त मां इलाही ॾींहंनि खां उन्हनि खे टाइम न ॾिनो आहे, उन्हनि सां टाइम स्पेंड न कयो आहे। ॿिली जेका त भाई मचाई, ॿिली न बल्कि ॿिलो जेका त भाई तूं मचाए, उहे जेके तो हटाईंदी वञा तो हटिया ई पिया आहिनि। सो हिकु त ॿाहिरि ॾाढो सीउ आहे पधर में, उते मूंखे कमु करणु पुॼे कोन थो। ॿियो त नेक्स्ट मंथ खां ॿाहिरि शुरू थी वेंदो इनशाला, मिड ऑफ नेक्स्ट मंथ। त उहो ई मूंखे कुझु न कुझु सेटिंग करणी हूंदी, कुझु थोरा चेंजिस करणा हूंदा त पोइ सोचां थी त अॻे पोइ वेही मां इहो कमु करे छॾींदमि। ऐं अॼु प्लांट्स वारे जा आवाज़ बि पिया अचनि ॿाहिरां, पर उन महिल मुंहिंजो लाइव फेसबुक वारो पियो हले त मां उतां छॾे उथी न पई सघां, उहो इन टाइम ते आयो। बाक़ी वाह जो मां डेली इहो लाइव शुरू कयो आहे फेसबुक ते ऐं मंझंदि जी मानी खां पोइ सिधी थी ऐं कमु करणु शुरू थी वञा। निंड वेई केॾां छा थियो सभु विसरी वियो आहे। पर जेसिताईं कुझु ॾींहं शौक़ु ऐं जुनून जेका उरूज़ ते आहे त इहो हलंदो रहंदो मुंहिंजो डेली, न त पोइ मां उनखे वीकली या ट्वाइस अ वीक करे छॾींदमि, पोइ ॾिसंदासीं त कीअं थो थिए। सो बहरहाल मज़ो ॾाढो थो अचे, इलाही काट कबाड़ जमा थियल आहे त उहो यूज़ बि थिए थो, सुहिणियूं शयूं बि ठहनि थियूं ऐं कंदमि अलाए छा हिननि जो, जीअं मां चयो कुझु मुख़्तलिफ़ माण्हुनि खे गिफ्ट वेंदा। सो फ़िलहालु त कबट जो हिकिड़ो खानो भरींदी वेंदमि ऐं छो त मूंखे बहरहाल कोई घर खां वधीक न आहिनि इहे शयूं, मां ॾाढी महिनत ऐं मुहबत सां ठाहियूं आहिनि
ऐं हिननि ते कुझु न कुझु ख़र्च बि कयो आहे त अहिड़नि जे ई हवाले कंदमि जिन खे क़दुरु हूंदो। सो बसि इहे ई ॾींहं राति ईअं पिया गुज़रनि, अलाह जो शुक्र आहे, करम आहे रब जो। ऐं कुझु ख़ासि न आहे, राति जो ॿोड़ पको पियो आहे, मानी फ्रेश पचाईंदमि जंहिं महिल खाईंदासीं। बाक़ी सभु ख़ैरु आहे अल्हम्दुलिल्लाह। रावी चैन लिखता है। ऐं सिलाई कोन कई अथमि, अॼु सिर्फ़ु काउंट करे उहे पीसिस कटे रिलीअ जा रखियमि। ऐं उनखां पोइ जॾहिं इहे पूरा थी वेंदा त ॻंढण जो मरहलो ईंदो, ॻंढिजी वेंदी त पोइ उनजे बॉर्डर्स जो मरहलो ईंदो। त आहिस्ते आहिस्ते मिड़ई शुरू कई आहे त पूरी थी वेंदी। त ऐं तव्हां नोट कयो हूंदो मूंखे हिन रिली में वधीक टाइम लॻो आहे, छो त हिकिड़ी स्कीम में आहे ऐं ॿियो टुकड़ियूं नंढियूं आहिनि ऐं सभु टुकड़ियूं डिफरेंट साइज़ में आहिनि, ऐं तॾहिं ई डिज़ाइन जेको आहे ईअं ख़ूबसूरत थी नुमाया थो थी पए। सो बहरहाल जंहिंमें जेतिरी घणी महिनत कबी त ओतिरी ख़ूबसूरती ईंदी। जितना गुड़ डालोगे उतना मीठा होगा, इहो त चवणी आहे पुराणी। ठीकु आहे न। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। ऐं हिक ॿिनि ॾींहंनि में मां फेसबुक वारियूं जेके वीडियोज़ आहिनि उहे बि शेयर करे छॾींदमि यूट्यूब ते। असल में सुबुह टाइम ते ॻाल्हि विसरी थी वञे, हिन महिल इंटरनेट हले थो सफ़ा स्लो, जंहिं महिल मूंखे यादि थो पए त कोशिशि कंदमि त सुबुह जो करे वठां इहे। ऐं पोइ 1 बाय 1 उहे तव्हां सां शेयर बि थी वेंदियूं, न त यूट्यूब जे मुंहिंजे पेज ते त पयूं आहिनि उहे वीडियोज़। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। सलामत हुजो, आबाद हुजो। ज़िंदगी रही त सुभाणे मिलंदासीं। तेसिताईं